सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। स्टेज ते जलवगर जलीलुल कदर उलमाए अहले सुन्नत मशाइख़ इज़ाम सादाते किराम ऐं मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो ताज मस्जिद शरीफ अहले सुन्नत जो अजीम ऐं मजबूत किलो जिते हर साल आशिकाने अहले बैत जो ही समुंड वांगुर छोलियूं हणंदड़ इज्तिमा थींदो आ। जिते इश्क वारा मोहब्बत वारा गॾिजी करे पंहिंजे पाक नबी जो शान ऐं उन जे अहल बैतन जो ऐं सहाबन जो शान ॿुधी पंहिंजो ईमान ताज़ो कंदा आहिनि। आलमन जी ज़ियारत इहा गुनाहन जो कफ़ारो आ। नबी सोहणे जी हदीस ॿुधण दिल के रूह के ताज़ो करण वारो अमल आ। जॾहिं मुस्तफ़ा जे बच्चन जो करबला जे शहीदन जो शान बयान थींदो आ उन ज़मीन जे टुकड़े खां वठी आसमानन ताईं रब जे नूर जूं लाटूं वसण शुरू थी वेंदियूं। ऐं जॾहिं नूर वसंदो आ त अचण वारा मस्जिद में अंदर अचण वारा त इन नूर खां पुरनूर थींदा आहिनि। पर जेके गलियुनि में बीही ॿुधनि था जेके घरनि में वेही लाइव ॾिसनि था उन्हनि जे मथां बि रहमत जूं कणियूं ज़रूर पवंदियूं आहिनि। ऐं जॾहिं इज्तिमाई दुआ थींदी आ त इन दुआ में शरीक थियण वारा इन दुआ ते आमीन चवण वारा यकीनन यकीनन अल्लाह जे रहमत मां झोलियूं भरे मोटंदा आहिनि। माशाअल्लाह हर साल वांगुर हिन साल बि आशिकन जो झमघटो लॻल आ। अज दिल चवे थी त तव्हां के सोहणे हुसैन जो शान ॿुधाया मुस्तफ़ा जे बच्चन जो शान ऐं मर्तबो ॿुधाया ऐं इन सां गॾो गॾु नबी जे यारनि जो बि कुझु तज़किरो कयां। छो त असां अहले सुन्नत वारा ॿिन्ही अखियुनि वारा आहियूं, हिकिड़ी अख वारा न आहियूं।
हिकड़ी अख वारा हन जेके आल बैतन के दिसंदा हन सहाबा के दिसी न सकंदा हन पर ही जमायत बिन्नी अखन वारी आ अजमत आले रसूल भी दिसंदी आ त अजमत सहाबा किराम मदीने वाले साईं फरमायो मदीने वाले आका फरमायो ही हदीस इमाम अबू याला रिवायत कही है हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी का मदीने वाले साईं फरमाए तो मन सर्रहु अन यंजुर इला शबाब अहलिल जन्नत फल यंजुर इलल हसन वल हुसैन जे तवामा को जन्नत जे जवानन के दिसण चाहे तो बेहश्त जा जवानन जन्नत जे जवानन जा सरदार किए हुंदा उनन जी सरदारी किए हुंदी उहा दिसण चाहो था तो मुझे बच्चे हसन के दिसो हुसैन के दिसो ए जन्नत जे जवानन जा सरदार हैं पर जे कने तवा जन्नत जे अथड़ोटन जा सरदार दुनिया में दिसण था चाहो तो अबू बकर उमर के दिसो हसनैन करीमैन जन्नत जे जवानन जा सरदार हन शेखैन करीमैन जन्नत जे अखरोटन जा सरदार हन बई अखियूं धार हिकड़ी अख बूट न बई अखियूं पट त मां तोखे ॿुधायां त मदीने वारो मीर छा थो फरमाए लजपाल नबी छा थो फरमाए तवज्जो है मुझे आका जी हदीस ही हदीस इमाम इब्ने असाकिर आंदिया इमाम इब्ने अद्दी रिवायत किया हजरत अब्दुल्ला बिन अब्बास मदीने वाले जो सौट रिवायत तो करे तो मा फिस समाए मलकुन इल्ला वहुव युवक्किरु उमर आसमानन में को बि अहिड़ो मलाइक नाहे जेको उमर जी ताज़ीम न कंदो हुजे पहिरें आसमान जा मलाइक ॿी आसमान जा मलाइक टीं आसमान जा पंजो छहों सतनी आसमानन में हर मलाइक उमर जी इज्जत कंदो हदीस जो अॻियों जुमिलो ॿुधायांव मोरे वारा तवज्जो है साईं फरमायो वला फिल अर्द शैतानुन इल्ला वहुव यफरकु मिन उमर पूरी रूई जमीन ते को भी शैतान एड़ो नाहे जेको शैतान हुजे ऐं उमर का टहंदो न हुजे मोरे वारा कुरान तो सभई पढ़ियल आयो कुरान जी आखिरी सूरत केड़ी आ सूरह नास उन जा आखिरी लफ्ज केड़ा है मिनल जिन्नत चो मिनल जिन्नत वन्नास शैतान हिकड़ो जिन्नन मा हुंदो आ बियो इंसानन मा हुंदो आ हण जेको जिन्नन मा सो त नजर कोन थो अचे जेको जिन्नन मा शैतान आ सो नजर अचे थो गड भी हुजे पर नजर न थो अचे पर जेको इंसानन मा शैतान आ सो त नजर इंदो न उन जी निशानी केड़ी आ मदीने वाले मीर बुधाई आ उमर जो नालो वठो वला फिल अर्द शैतानुन इल्ला वहुव यफरकु मिन उमर पूरी रुई जमीन में को भी इंसानन मा एड़ो शैतान न है जेको उमर जे नाले का टहंदो न हुजे नालो उमर जो वठ त मुंह ते 12 वजी विंदस शिकिल बुछड़ी थी विंदस गाटो फेराईंदो कंध फेराईंदो मुंह चिबो कंदो ऐसी तई जो मदीने में वञ इमामुल अंबिया जे
जे सामो वनी सलाम कबोआ अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू सलाम करे वरी हिकड़ी विख बी विख हलंदे त अस्सलामु अलैका या अबा बकर सिद्दीक अस्सलामु अलैका या उमरुल फारूक अब हितो वारा बींदा है ने हाने कोई के वाकुफ हुंदा निठा वाठा हुंदा है मां बिगड़नी सलाम पियो कया पुठो मुझे बटे पाकिस्तानी बीठा हुया हिय सलाम करे ए तकड़ो गोली जी भगो तबियो वरी पियो चे इधर इनके बाप बैठे हुए इधर मुंह नहीं करते मदीने वाले साईं फरमाए तो उम्र जे नाले का शैतान टरंदो आ शैतान भजंदो आ मोमिन ठरंदो आ मुनाफिक बरंदो आ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मदीने वाले साईं फरमायो इमाम इब्ने साद रिवायत आंदिया आका फरमायो अल हसन वल हुसैन इस्मान मिन अस्माइल जन्नत हसन हुसैन ये बनाला बेहश्त जा नाला है अब आसा जा नाला है ना अकरम असलम आजम असांजे सिंधुनि जा वरी नाला ही उपता मेहो मितेरो कांडेरो खबड़ किरड़ हे सिंधुनि जा नाला है नाला सुठा रखंदा कयो मदीने वाले साईं फरमायो त हसन ऐं हुसैन ये बई जन्नत जा नाला आहिनि ये रब जे खजानन में मख्फी हुया मस्तूर हुया लिकल हुया कंखे इनन नालन जी सुध न हुई कंहिं ये नाला अगु रखिया कोन हुया रब रिजर्व करे लिकाए रखिया हुया जडे मौला अली जे घर में हसन आयो मदीने वाले मीर तकड़ा तकड़ा आया फरमायो आइन इब्नी मुझो पुत्र किथे आ मुझो बच्चो किथे आ मुझो बच्चो मुखे देखारियो मां सम्मई तुमूह नालो छा रखियो थव हजरत अली इमाम हसन के खणी आयो अर्ज कई या रसूल अल्लाह नालो रखियो थमास हर्ब साईं फरमायो हर्ब न इन जो नालो मां रखा तो हसन सुभान अल्लाह वरी जने इमाम हुसैन जी विलादत थी सरकार के इत्तला दिनो वियो या रसूल अल्लाह अवां जी पाक न्याणी जन्नत जे औरतुन जी सरदार दुनिया जे औरतुन जी सरदार पाक दामन न्याणी जे घर में चोडी जे चंद्र जेड़ो बच्चो जाओ आ हुजूर तकड़ा तकड़ा मौला अली जे हवेली तरफ आया फरमायो आई न इब्नी मुझो बच्चो किथे आ देखारियो मुझो बच्चो किथे आ मां सम्मई तुमू हो नालो छा रखियो तव हजरत अली आने पेश कयो या रसूल अल्लाह नालो रखियो तमे हर्ब साईं फरमायो हर्ब न इन जो नालो तो रखा हुसैन सुभान अल्लाह पुछण वारन पुछो या रसूल अल्लाह मक्के में मदीने में ताइफ में पूरे अरब में अजम में कहीं भी इहो नालो हसन हुसैन न रखियो हुयो अवां ये नाला किथों आंदा साईं फरमायो अल हसन वल हुसैन अस इस्मान मिन अस्माए अहलिल जन्नह ये नाला दुनिया जा नाला ना है ये जन्नती नाला
बेहश्ती नाला मा सुम्मियतिल अरब बिहिमा फिल जाहिलियत दौरे जाहिलियत में के बे अरब पंजे बच्चे जो नालो न हसन रखियो हो न हुसैन रखियो हुयो ये नाला रब पंजे खजाने में कुछ में लिखाए रखिया साईं फरमायो तसम्मा हारून इब्नैहि शब्बरम व शबीरा अल्लाह जे नबी हारून पंहिंजे बिन पुटन जा नाला शब्बर ऐं शबीर रखिया हुया उन वज़न ते मूं पंहिंजे बच्चन जा नाला हसन ऐं हुसैन रखिया आहिनि ऐं सुहिणो हसन मदीने वारे साईं जो पाक शहजादो इमाम हसन सीने खां वठी बदन जो मथियों हिस्सो चोटी ताईं शबीह मुस्तफा हुयो इमाम हुसैन छातीअ खां हेठ पेरन जी चोटी ताईं मदीने वारे मीर जी शबीह हुयो बई शहजादा जॾहिं महिल गॾु बीहंदा ईअं लॻंदो त मुहम्मद मीर जी तस्वीर ज़ाहिर सुभान अल्लाह जेॾी महिल इमाम हुसैन पंहिंजे मथे मुबारक ते पग पाए हवेली मां निकिरंदो हो ईअं लॻंदो हो ॼण दिलबर मुहम्मद पाण निकिरी आयो आहे सूरत सुहणी सीरत सुहणी कद सिरापा सुहणो इखलाक आला किरदार भलो उथण निरालो वेहण निरालो ॻाल्हाइण निरालो सखावत करे त सखियुनि जो सरदार इल्म ज़ाहिर करे त आलिमन जो उस्ताद जे हुस्न ॾिसो त हुसैन हसीनन जो सरदार जे हलण ॾिसो त इमाम हुसैन जो हलण बेमिसाल जे निहारे त निहारण बेमिसाल जे अचे त अचण बेमिसाल जे वञे त वञण बेमिसाल जे मुर्के त हुसैन सोने जो मुर्गण बेमिसाल सुभान अल्लाह जेॾी महिल मिठे आवाज़ सां क़ुरान पढ़ंदो आहे जेॾी महिल इमाम हुसैन जे ज़बान मां क़ुरान जी तिलावत जो आवाज़ निकिरंदो आहे त उॾामंदड़ पखी बीही वञनि माण्हू हलंदड़ रुकजी वञनि जेको इमाम हुसैन जो क़ुरान ॿुधे उन जे अखियुनि में लुड़क टमी पवनि एॾो मिठो आवाज़ दुनिया में कंहिंजो न हुयो या त संदन नाना जो या बाबा जो या त सोणे हुसैन जो आवाज़ बेमिसाल है हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन रब जो हुसैन सब जो हुसैन रब जो हुसैन सब जो अज़ात आला सिफात बाला चौज़ात आला सिफात बाला हु बादशाह अजम अरब जो हु बादशाह अजम अरब हुसैन तू जो हुसैन मुझो हुसैन रब जो हुसैन सब जो सुभान अल्लाह को अहले तशय्यो इए न चवंदो त हुसैन असांजो आ को अहले तसन्नुन इए न चवंदो हुसैन मुंहिंजो आ को अहले हदीस इए न चवंदो हुसैन मुंहिंजो आ खुदा जो कसम हुसैन सारी इंसान ज़ात जो आ सुभान अल्लाह अज हिंदुस्तान वारा हिंदू गैर मुस्लिम उहे था चवन हुसैन असांजो आ सिख था चवन हुसैन असांजो आ ईसाई था चवन हुसैन असांजो आ
यहूदी था चवन हुसैन असां जो आ, छो त उन जो किरदार, उन जी तालीम, उन जी हिम्मत, उन जो अज़्म, उन जो हौसलो एड़ो आ जो हुसैन के मजहब जो, के कौम जो, के कबीले जो नाए, हुसैन इंसान जात जो इमाम। चयो नबी सईं हुसैन मिन्नी। मदीने जी गली में सोना हबीब अचन पिया, नंढड़ो शहजादो हुसैन अॻियों आयो, सरकार गोद में वरतो, भाकुर पातो, सीने सां लातो, फरमायूं हुसैन मिन्नी, हुसैन मुमा है, मां हुसैन मंझाया। सुभान अल्लाह। चयो नबी सईं हुसैन मिन्नी, उनियत सिर घोर सबको सुन्नी। सुभान अल्लाह। चयो नबी सईं हुसैन मिन्नी, उनियत सिर घोर सबको सुन्नी। हुसैन अजहर, हुसैन अतहर, हुसैन अख्तर नबी नसब जो, हुसैन तू जो, हुसैन मुझो, हुसैन सब जो, हुसैन रब जो, हुसैन दिलदार मुस्तफा जो। सुभान अल्लाह। हुसैन बगदार मुर्तजा जो, हुसैन दिलदार मुस्तफा जो, हुसैन वो अखियुन ठार फातिमा जो, वो असरदार जन्नतुन जो, वो पगदार पंहिंजे अब जो। हुसैन तू जो, हुसैन मुझो, हुसैन तू जो, हुसैन मुझो, हुसैन रब जो, हुसैन सब। हुसैन जी जै कई गुलामी। सुभान अल्लाह। दिल ठरी या न ठरी? अल्लाह। मोरे वारा। हुसैन जी जै कई गुलामी, थिए सजो जग संदस सलामी। सदा सनागर ही कर मुला, संदन समूरे हसब नसब जो। हुसैन रब जो, हुसैन सब जो, हुसैन तुझो, हुसैन मुझो, हुसैन तुझो, हुसैन मुझो। सुभान अल्लाह। मुझे आका मदीने वाले ताजदार पंहिंजे ज़बाने नबूअत सां मुझे आका हुसैन जी वाखाण कीअं बयान फरमाई आ, उन जी अज़मत कीअं बयान कई आ। मिठा ही रिवायत मुस्नदुल बज़ार में, इमाम बज़ार रिवायत आंदी आ, हज़रत सय्यदना अबू हुरैरा रावी। अखज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बियदी फंतलकना इला सूक़ बनी कैनुका। मदीने में हिकिड़ी बाज़ार हुई जंहिंजो नालो सूक़ बनी कैनुका। हज़रत अबू हुरैरा तो चए हिकिड़े ॾींहुं मदीने वारे साईं मुंहिंजे हथ में हथ वरितो, फरमाए अबू हुरैरा हल त हलूं। मूं चयो या रसूलल्लाह इहो त मुंहिंजो भाॻ आहे, मुस्तफा जो हथ हथ में हुजे। हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा, ये गुलन में गुलाब ना है। ओ जाने जाना ओ शाहे शाह, जगन में तुझो सही जवाब ना है।
फंतलकना इला सूक बनी कैनुका फलम्मा रजना दखलल मस्जिद जने सूक बनी कैनुका खां थी मोटियासी वापसी में हुजूर मस्जिद में दाखिल थिया फजलस हुजूर बैठा ओच तो नंढड़ो शहजादो हुसैन ड्रोड़ंदो आयो हुसैन ड्रोड़ंदो आयो मदीने वारे साईं फरमायो आईन लुका पुटड़ो किथे आ बचड़ो किथे आ हुसैन आयो फजाअल हुसैन यमशी हत्ता सकत फी हिजरी हुसैन खेडंदो खेडंदो हलंदो आयो अचे बिनी जानन जे सरदार जे झोलीअ में वेही रहियो हाय 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 मुस्तफा जी झोली इमामुल अंबिया जी झोली ऐं सोने नबी जा पाक हथ मदीने वारे साईं जी शफकत वारी आगोश हाय 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 कंखे उहा आगोश इए न मिली हुंदी जे इमाम हुसैन के रब इहा आगोश नथी वो हजरत इमाम हुसैन मदीने वारे साईं जे झोली मुबारक में वेही रहियो फजल असाबहु फी लिहयत रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे आंगिरन मुबारकन के सोने नबी जी सुहारी मुबारक ते फेराए पियो शक्कत मदीने वारा साईं पंजे बच्चे सा कन पिया फतह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फमहु फअदखल फाहु फी मदीने वारे साईं पंजी ज़बान मुबारक कढी इमाम हुसैन जे वात में चूसाइण शुरू हुजूर जी नजर मैदान करबला ते हुई इहा ज़बान हिकड़े ॾियारे खुश्क थियणी आ उन जे करे प्यासी बणजणी आ अज मदीने वारा साईं पंजी गोद में वेहारे इमाम हुसैन के पंजी ज़बान चूसाइन पिया ओ मुझे लजपाल नबी दुआ जा हथ खया अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहु फअहिब्बहु ए मुझा अल्लाह मां हुसैन सा मोहब्बत रखा तो मालिक तू भी हिन सा मोहब्बत मुझा मौला मुझी हुसैन सा मोहब्बत आ ओ मुझा रब करीम तू भी हुसैन सा मोहब्बत रख व अहिब्ब मन युहिब्बुहु मुझा मौला उन्हें साब तू मोहब्बत रख जाए जेको मुझे हुसैन सा मोहब्बत रखे पुत्र तवज्जो चाहिंदुसि छा मदीने वारे साईं जी दुआ अल्लाह वट कबूल आ सोने नबी जी दुआ रब वट यकीनन कबूल आ हुजूर जन दुआ घुरन था मौला जेको मुझे हुसैन सा मोहब्बत रखे मालिक तू उन्हें सा मोहब्बत रख जा मदीने वारे जी दुआ कबूल आ न यकीन जान जाए जंहिंजी हुसैन सा मोहब्बत आ यो अल्लाह जो महबूब बणजी वेंदो मोरे वारा अगर अल्लाह जो महबूब बनजण थो चाही अल्लाह वट प्यारो बनजण थो चाही अल्लाह वट कुर्ब विलायत दोस्ती जो दर्जो हासिल करण थो चाही त रस्तो हिकड़ो थई इमाम हुसैन सा मोहब्बत रख इमाम हुसैन सा प्यार रख उन सा दिल जी तार जोड़े छड तू मदीने वारे मीर जे दुआ जो मिस्ताक बनजी वींदे अल्लाह पाण तो सा मोहब्बत रखंदो अज हेड़ी गर्मी में काढ़े में पघर वहाए तू हिन महफिल में चे वेठो ही त इहा बिकड़ी मोहब्बत आ जेका तोखे वठी आई हां को चुरे नथो को उथे नथो को डरे नथो वेठायो मोहब्बत सा या ताके मोहब्बत वेहारियूं वेठी है या मुझी मोहब्बत में कोन आया हो के पीर फकीर जी मोहब्बत में न तवा के अज इमाम हुसैन जी मोहब्बत में हारियो सुभान अल्लाह वो मिठा जे कदे तवा के आका हुसैन सा मोहब्बत आ त ता के मुबारक आ तवा अल्लाह वट प्यारा बनजी रब जा महबूब बनजी विंदो पर अल्लाह करे शल इने मोहब्बत में जियूं इने मोहब्बत में रब शल मौत नसीब
मां 2-3 डी अग में मुखे एकड़ी वीडियो क्लिप के मोकलिया एकड़ो मुल्लो वड्डो पकड़ बदल दस दाढ़ी भी वड्डी थस तकरीर तो करे चेतो तो यजीद हक जो इमाम आ यजीद हक ते आ चो अस्तगफिरुल्लाह चो माज़अल्लाह उन्हें खबीस जा लफ्ज माहे मिंबर मुस्तफा ते वेही हकीकत तो ताके बुधाया अगर ताम के शक हुंदो वो वीडियो क्लिप मा देखारण जे ला तैयार आया वो खबीस तो चवे मुल्लो वडी दाढ़ी वारो वडे पटके वारो आ पाण के पीरे तरीक़त में सदाए तो वो मुल्लो चे तो त यजीद जो जेको पायखानो आ न इहो बिन सैयदन का भलो आ चो अस्तगफिरुल्लाह चो माज़अल्लाह मिठा है दौर अची वियो आ एड़ा पलीत मिंबरन ते वेठा नगियूं सवे मानू वेठा चंदा वाह 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 सुभान अल्लाह हिन त पंजो तक बेड़ो बोड़ियो पंजो तक कारो मोह कई पर खल्क खुदा जे के खारे रहियो आ ये त मुसलमान है जे के क्यों वाह वाह ता वेठा चवन ये भी कलमे पढ़ण वाला हन भाइरो ईमान हथ खस लगी वैया फारेल ईमान फुरण वारा अची विया आहिनि के असहाबन जे शान में भौंकन था के नबी जे बच्चन जे शान में भौंकन था एकड़ो मुल्लो 3 मुठियूं दाढ़ी थस वडो पगड़ बदियूं वेठो आ वो चे तो त अबू बकर का अमीरुल मोमिनीन उमर अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन उस्मान जिन्नूरैन अमीरुल मोमिनीन अली छा जो खलीफो राशिदा सदा पान के मुसलमान तो अली जे खिलाफत जो इनकार इमाम हुसैन जे इमामत जे इनकार करन वारा ए मोरे वारो पंजे ईमान के मजबूत कजो पंजे अकीदे के मजबूत कजो ही ताज मस्जिद अहले सुन्न जो किलो आ हिन मिंबर ता जेके ताके अकीदा बुधाया था वजन एतकाद जेको समझायो तो वने खुदा जे वास्ते इन एतकाद ते चंबड़ी पइजो सुभान अल्लाह हां अज भी हिन मस्जिद फजान में हजरत नाले मिठे रहमतुल्लाह अलैह जे मिठड़े आवाज जी गूंज आ सुभान अल्लाह साईं वडे मोहम्मद उस्मान सोने जे खुतबन जी गूंज आ हजरत साईं गुल मोहम्मद जीद मजदहू के अल्लाह ताला सेहत आफियत दे अल्लाह सेहत सा उन जो साये दराज फरमाए उनन जो मेहनतू आहन ही मरकज तवा जे अकीदन जो मुहाफिजा ही मरकज तवा जे लाए ईमान अमल सालिह जो रबरी रहनुमाई देण जो ही मिंबर ही दग न छड़जो ही पंध न छड़जो ही अकीदो न छड़जो हितों बाहर निकरो न गली में ही तवा के कई गालियों बुधण में इंदियों कई अकीदा कई नजरिया ता के बुधण में इंदा न बे पासे दे लौणो ना है वरायणो असा जो इमाम त मौला अली आ असा जो अगवान असा जो सरवान आ त करबला वारो इमाम हुसैन सुभान अल्लाह जेके इमाम हुसैन जा मुरीद आयो जेके इमाम हुसैन जा मुरीद आयो से हथड़ो तो मथे गणो अल्लाह हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आहे हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम आए हुसैन आबिद हुसैन जाहिद हुसैन साजिद हुसैन कायद वो शरीयत वो तरीकत वो ई नबवी निजाम आए हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आहे मिठा असां जो ईमान असां जो अकीदो गैर मुतज़लज़ल
पक्को पुख्तो जी जवाब दो पक्को पुख्तो इहो ही अकीदो आ जेको असांजे सिंध जे उलमा जो जमी अहले सुन्नत जो अरब अजम जा उलमा मशाइख बुजुर्ग उन्हनि जो इहो ही सुन्नियत वारो अकीदो आ जेको अज तुंहिंजे साम्हूं हिन ताज मस्जिद जे मेंबर ता बयान कयो पियो वञे ओ मिठा के मजबूत चंबड़ी हल जाए तो के लहर न लोडींदी हिते हुते रब तो के दुखो दी न देखा सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रहबर मुझो आका हुसैन बिने अली आहे मुझो रहबर मुझो आका हुसैन बिने अली आहे दुनिया आखिरत में मुँह संदने दामन झली सब भाई हिकड़ी ज़बान चुप न हुजे ऐलान कयो त असांजो आका केरा असांजो रहबर रहनुमा केरा हथ लोडे च मुंहिंजो रहबर मुंहिंजो आका हुसैन बिने अली आहे दुनिया आखिरत में मुँह संदने दामन झली मुझो आका हुसैन बिने अली आहे दिनाई दीन जे खातिर अली असगर अली अकबर अली असगर अली अकबर अखियुनि जे ठार कासिम खे शहादत वही मिली आहे मुझो रहबर जो आका हुसैन बिने अली आहे मुझो रहबर जो आका फना फितनो यजीदी थियो शिमिर जो शर वियो लटजी शिमिर जो शर वियो लटजी हुसैनी राज कायम अल्लाह हुसैनी राज चौ हुसैनी राज वियो मुनकिर जलिया है हुसैनी राज कायम वियो मुनकिर जलिया है मुझो रहबर जो आका हुसैन बिने अली आहे मुझो रहबर मुझो ईमान ईकान मोहब्बत इब्ने हैदर जी मुझो ईमान दुनिया जा दर छड़े वरती हुसैनी मुगलिया है मुझो रहबर मुझो आका हुसैन बिने अली आए मुझो रहबर मुझो आका अल्लाह अल्लाह सोने हुसैन
जी रहबरी रहनुमाई हुसैन जो रस्तो असांजे लाइ काफ़ी आहे जेको हुसैन मैदान करबला में सबक ॾिनो जेड़ी तरह हुसैन कुरान सेखारियो ईमान सेखारियो ईकान सेखारियो पाक नबी जे घराणे पर्दो सेखारियो नमाज पढ़ण सेखारी तिलावत सेखारी असांजे ला मुर्शिद हुसैन का हजार हीला करे हजार दलील दलाइल खणी अचे चो तू भी धूड़ में तुझा दलील भी धूड़ में मुझे ला हुसैन रहबर का अल्लाह जो शुक्र असा गैरतमंद सुन्नी आई चो असा गैरतमंद सुन्नी आई असा के बे के जे दिसण जी जरूरत ही काने का जी अज इन गैरत जे नाते एकड़ो वायदो तां का वठंदुस जी हितों उथी वरी मातमी पिड़ में त कोन विंदो जेके गैरतमंद सुनियन उहे हथ मथे खणन अल्लाह अल्लाह जे घर में पक्को पुख्तो वायदो आ हां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अन्या मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब इमाम तबरानी रिवायत आंदिया हिन हदीस के रिवायत करने वाली मोमिनन जी मां नबी जी रानी अबू बकर सिद्दीक जी न्याणी अम्मा आयशा सिद्दीका साइण रजी अल्लाह ताला अन्हा थी रिवायत करे कालत दखल अल हुसैन इब्न अली रजी अल्लाह अन्हु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व हुवा यूहा इलैहि हिकड़े डी मदीने वाला साईं बैठा हुजन अम्मा आयशा दी फरमाए हसनैन करीमैन जन्नत जे जवानन जा सरदार हिन शेखैन करीमैन जन्नत जे अखरोटन जा सरदार हिन बई अखियूं धार हिकड़ी अख बूट न बई अखियूं पट तो मां तोखे ॿुधायां त मदीने वारो मीर छा थो फरमाए लजपाल नबी छा थो फरमाए तवज्जो है मुझे आका जी हदीसा ही हदीस इमाम इब्ने असाकिर आंदिया इमाम इब्ने अद्दी रिवायत किया हजरत अब्दुल्ला बिन अब्बास मदीने वाले जो सौट रिवायत तो करे त मा फिस समाए मलकुन इल्ला वहुव युवक्किरु उमर आसमानन में को बि एड़ो मलाइक नाहे जेको उमर जी ताज़ीम न कंदो हुजे पहिरें आसमान जा मलाइक बी आसमान जा मलाइक टी आसमान जा पंजो छहो सतो सतनी आसमानन में हर मलाइक उमर जी इज्जत कंदो हदीस जो अॻियों जुमलो ॿुधायांव मोरे वारा तवज्जो है साईं फरमायो वला फिल अर्द शैतानुन इल्ला वहुव यफरकु मिन उमर पूरी रूई जमीन ते को भी शैतान एड़ो नाहे जेको शैतान हुजे ऐं उमर खां टहंदो न हुजे मोरे वारा कुरान त सभई पढ़ियल आयो कुरान जी आखिरी सूरत केड़ी आ सूरह नास उन जा आखिरी लफ्ज केड़ा है
मिनल जिन्नत चो मिनल जिन्नत वन्नास शैतान हिकड़ो जिन्नन मां हुंदो आ बियो इंसानन मां हुंदो आ हाणे जेको जिन्नन मां सो त नजर कोन थो अचे जेको जिन्नन मां शैतान आ सो नजर अचे थो गड भी हुजे पर नजर न थो अचे पर जेको इंसानन मां शैतान आ सो त नजर ईंदो न उन्हें जी निशानी केड़ी आ मदीने वारे मीर बुधाई आ उमर जो नालो वठो वला फिल अर्द शैतानुन इल्ला वहुव यफरकु मिन उमर पूरी रुई जमीन में को भी इंसानन मां एड़ो शैतान न है जेको उमर जे नाले का ट्रहंदो न हुजे नालो उमर जो वठ त मुंह ते 12 वजी विंदस शिकिल बुछड़ी थी विंदस गाटो फेराईंदो कंध फेराईंदो मुंह चिबो कंदो ऐसी तई जो मदीने में वञ इमामुल अंबिया जे सामो वनी सलाम कबो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू सलाम करे वरी हिकड़ी विख बी विख हलंदे त अस्सलामु अलैका या अबा बकर सिद्दीक अस्सलामु अलैका या उमरुल फारूक मुझे बटे पाकिस्तानी बीठा हुआ हिय सलाम करे ऐ तकड़ो गोली थी भगो तब बियो वरी पियो चे इधर इनके बाप बैठे हुए इधर मुंह नहीं करते मदीने वारे साईं फरमाए तो उमर जे नाले का शैतान ट्रहंदो आ शैतान भजंदो आ मोमिन ठरंदो आ मुनाफिक बरंदो आ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मदीने वाले साईं फरमायो इमाम इब्ने साद रिवायत आंदिया आका फरमायो अल हसन वल हुसैन इस्मान मिन अस्माइल जन्नह हसन हुसैन ये बनाला बेहश्त जा नाला अब असा जा नाला है ना अकरम असलम आजम असांजे सिंधियुनि जा वरी नाला ई उबता मेहो मितेरो कांडेरो खबड़ किरड़ हे सिंधियुनि जा नाला है नाला सुठा रखंदा कयो मदीने वाले साईं फरमायो त हसन ऐं हुसैन ये बई जन्नत जा नाला आहिनि ये रब जे खजानन में मख्फी हुया मस्तूर हुया लिकल हुया कंहिंखे इन्हनि नालनि जी सुध न हुई कंहिं इहे नाला अॻु रखिया कोन हुया रब रिजर्व करे लिकाए रखिया हुया जॾहिं मौला अली जे घर में हसन आयो मदीने वारे मीर तकड़ा तकड़ा आया फरमायो आइन इब्नी मुझो पुत्र किथे आ मुझो बच्चो किथे आ मुझो बच्चो मुखे देखारियो मां सम्मई तुमूह नालो छा रखियो थव हजरत अली इमाम हसन के खणी आयो अर्ज कई या रसूल अल्लाह नालो रखियो थमास हर्ब साईं फरमायो हर्ब न इन जो नालो मां रखा तो हसन सुभान अल्लाह वरी जॾहिं इमाम हुसैन जी विलादत थी सरकार के इत्तला ॾिनो वियो या रसूल अल्लाह अवां जी पाक न्याणी जन्नत जे औरतुनि जी सरदार
दुनिया जे औरतुन जी सरदार पाक दामन न्याणी जे घर में चोडी जे चंद्र जेड़ो बच्चो जाओ हुजूर तकड़ा तकड़ा मौला अली जे हवेली तरफ आया फरमायो आई न इब्नी मुझो बच्चो किथे आ देखारियो मुझो बच्चो किथे आ मां सम्मई तुमू हो नालो छा रखियो तव हजरत अली आने पेश कयो या रसूल अल्लाह नालो रखियो तमे हर्ब साईं फरमायो हर्ब न इन जो नालो तो रखा हुसैन सुभान अल्लाह पुछण वारन पुछो या रसूल अल्लाह मक्के में मदीने में ताइफ में पूरे अरब में अजम में कहीं भी इहो नालो हसन हुसैन न रखियो हुयो अवां ये नाला किथों आंदा साईं फरमायो अल हसन वल हुसैन इस्मान मिन अस्माए अहलिल जन्नह ये नाला दुनिया जा नाला ना है ये जन्नती नाला ही बेहश्ती नाला है मासूमियतिल अरब बिहिमा फिल जाहिलियत दौरे जाहिलियत में के बे अरब पंजे बच्चे जो नालो न हसन रखियो हो न हुसैन रखियो हुयो ये नाला रब पंजे खजाने में कुछ में लिखाए रखिया हुया साईं फरमायो तसम्मा हारून इब्नैहि शब्बरम व शबीरा अल्लाह जे नबी हारून पंजे बिन पुटन जा नाला शब्बर ऐं शबीर रखिया हुया उन्ने वजन ते मुंह पंजे बच्चन जा नाला हसन ऐं हुसैन रखिया आहिनि ऐं सुहिणो हसन मदीने वारे साईं जो पाक शहजादो इमाम हसन सीने का वठी बदन जो मथियों हिस्सो चोटी ताईं शबीह मुस्तफा हुयो इमाम हुसैन छातीअ खां हेठि पेरनि जी चोटी ताईं मदीने वारे मीर जी शबीह हुयो ही बई शहजादा जॾहिं महिल गॾु बीहंदा ये लॻंदो त मुहम्मद मीर जी तस्वीर ज़ाहिर सुभान अल्लाह जेॾी महिल इमाम हुसैन पंहिंजे मथे मुबारक ते पग पा